बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह बकरा पारा नंबर 2 रुकू नंबर 21। लईस ओभर ऐं ओलह ॾांहुं अव्हां जो पंहिंजनि मुंहंनि खे फेराइण का चङाई न आहे, पर असुल चङाई उन लाइ आहे जंहिं अल्लाह ऐं क़यामत जे ॾींहुं ऐं मलाइकनि ऐं किताबनि ऐं पैगम्बरनि खे मञियो, ऐं जंहिं माण्हूअ पंहिंजो माल उन जे प्यार हूंदे बि मिट्रीअ वारनि ऐं छोरनि ऐं मिस्कीननि ऐं मुसाफ़िरनि ऐं सुवाल कंदड़नि खे ऐं ॿानहनि जे गर्दनियुनि जे आजे करण में ॾिनो, ऐं निमाज़ पढ़ियाऊं ऐं ज़कात ॾिनाऊं, ऐं उहे माण्हू जे जॾहिं अंजाम कंदा आहिनि तॾहिं पंहिंजो अंजाम पारींदा आहिनि, ऐं ओखाईअ में ऐं जंग महिल सब्र करण वारा आहिनि, इहे सचा आहिनि, इहे ई परहेज़गार आहिनि। ए मोमिनो, खून थियल बाबति अव्हां ते बदिले वठण में बराबरी लाज़िम कई वई, जीअं त आजे एवज़ आजो बान्हे जे एवज़ बान्हो ऐं ज़ाल जे एवज़ ज़ाल आहे। पोइ जंहिंखे संदसि भाउ जे तरफ़ां कुझु छॾियो वञे त पोइ खून जे बहा वठण में चङीअ रीत सां उन जे पोयां पवणु घुरिजे, ऐं उन जे वारिस ॾांहुं खून जी बहा चङीअ रीत सां पहुचाइणु घुरिजे। इहो हुकुम अव्हां जे पालणहार वटां हल्काई ऐं बाझ आहे। पोइ जेको हिन हुकुम खां पोइ हद खां लंघंदो, तंहिं लाइ ॾुखोईंदड़ अज़ाब आहे। ऐं ए ध्यान वारो, अव्हां लाइ क़िसास वठण में हयाती आहे, त मन अव्हीं परहेज़गारी करियो। जॾहिं अव्हां मां कंहिं हिक खे मौत वेझो थिए, उहो जेकॾहिं कुझु माल छॾे त तॾहिं अव्हां ते माउ पीउ ऐं मिटनि लाइ चङाईअ सां वसियत करणु लाज़िम कई वई। इहो परहेज़गारनि ते लाज़िम आहे। पोइ जेको उन वसियत खे उन जे ॿुधण खां पोइ फेराईंदो, त उन फेराइण जो गुनाह उन जे फेराईंदड़नि खां सवाइ ॿियनि ते न आहे, छो त अल्लाह ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। पोइ जेको वसियत कंदड़ जे तरफ़ां या गुनाह ॼाणे, सो उन्हनि वसियत कयल ऐं वारिसनि जे विच में परचाव करे। पोइ जेको वसियत कंदड़ जे तरफ़दारी या गुनाह ॼाणे, सो उन्हनि वसियत कयल ऐं वारिसनि जे विच में परचाव करे, त मथसि गुनाह न आहे, छो त अल्लाह बख़्शणहार महिरबान आहे।